WhatsApp पर ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं पीराकोट खां। रिपोर्ट माजिद अली सोलंकी। करारो भरिसां तालुका किंगरे जे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में आयल औरतुनि जे आयल क़िस्त मां कटौती करण ख़िलाफ़ उस्तादनि समेत शागिर्द ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उस्तादनि चयो त असांजे शहर पीराकोट में बलारे महीने में करप्शन ऐं बेवा औरतुनि ऐं मर्दनि जे आयल रमज़ान सब्सिडी पैसनि मां कटौती नामंज़ूर कई वई आहे। हेडमास्टर उस्ताद अताउल्ला शाह राशिदी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल पीराकोट मां बेनज़ीर इनकम सपोर्ट डिवाइस वारे होल्डरनि खे बदख़ल करे छॾियो। एहतिजाज कंदे चयो त अगरि DC खैरपुर नोटिस न वरितो वियो त असां शागिर्दनि ऐं शहरनि समेत ऑफिस अॻियां धरणो हणी वेही रहंदासीं। वॉइस ऑफ प्रालो ब्रेकिंग न्यूज़। तालुका किंगरे जे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आयल औरतुनि जे क़िस्तनि मां कटौती जे ख़िलाफ़ शहरनि ऐं उस्तादनि रोडनि ते निकिरी आया। एहतिजाज कंदे चयो त कटौती खे बंदि कई वञे त ॿी सूरत में एहतिजाजी दायरा वधाया